असां मौजूदु आहियूं एडवोकेट इकबाल भट्टी साहब ऐं आगा मुजी साहब जे सां साईं जिन आल हैदराबाद हॉस्पिटल यूनियन जे सरपरस्ती करे रहिया आहिनि ऐं साईं जिन सां पुछंदा त सर हॉस्पिटल जो बिज़नेस हैदराबाद में कीअं थिए पियो ऐं इन जा रुझान कहिड़ा आहिनि। अस्सलाम वालेकुम। मां निहायती शुक्रगुज़ार आहियां अदीब साहब जा जिन 360 जे प्लेटफॉर्म तां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। सर जेको हॉस्टल जो बिज़नेस आहे इहो असां 2010 में कासमाबाद में इंट्रोड्यूस करायोसीं ऐं उन में कुझु असां सां गॾु ॿिया सीनियर दोस्त बि आहिनि। अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठो बिज़नेस आहे ऐं जीअं त साईं जन ॻाल्हि कई त असांजे सिंध में स्पेशली जेके दोस्त आहिनि उहे जॉब लाइ उन्हनि जो जेको घणो रुझान आहे। जॉब उन्हनि जे लाइ मतिलबु त वधि में वधि उन्हनि जी कोशिशि हूंदी आहे असांखे GST PHC असांखे का अहिड़ो को ऑर्डर मिली वञे या असां घरु वेठा हुजूं त मां दोस्तनि खे चवंदुसि त ॿाहिरि निकिरनि, ॿिया बि जॉब खां इलाही सारा बिज़नेस आहिनि। जीअं त असां हिकिड़ो नंढिड़ो बिज़नेस आहे, हॉस्टल हिकिड़ो नंढिड़ो बिज़नेस आहे। जॾहिं स्टार्ट वरितोसीं त असांजी पंहिंजे फैमिली मेम्बर्स जेके आहिनि उन्हनि असां ते तनक़ीद कई त बाबा हीउ कहिड़ो बिज़नेस आहे जेको तव्हां इंट्रोड्यूस कराए पंहिंजी तव्हां बिज़नेस कयो पिया। त उन में बाबा साईं काफ़ी सारा सवाल कया त बाबा हीउ बिज़नेस तव्हां कंदो, इन में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं एक्टिविटीज़ थींदियूं आहिनि। जीअं असांजूं सीनियर हॉस्टल्स आहिनि, असांजूं लम्प्स जूं, मेराण जूं, सिंध यूनिवर्सिटी जूं ऐं जेके असांजा मुख़्तलिफ़ जेके असांजा सीनियर्स असांजा जेके स्टूडेंट्स हुया जेके उते रही आया उन्हनि जूं एक्टिविटीज़ अहिड़ियूं हुयूं जंहिंजे करे असांखे मतिलबु असांजी फैमिली असांखे इन बिज़नेस लाइ न पई वञणु ॾिए। अल्हम्दुलिल्लाह 2010 खां जॾहिं असां इहे स्टार्ट वरितोसीं त अॼु 2020 हले पियो। असां 2020 में अची विया आहियूं। त हिन वक़्तु जेको आहे कासमाबाद में, सिर्फ़ु कासमाबाद में 80 हॉस्टल्स जेके आहिनि उहे वर्किंग करे रहियूं आहिनि। यामशोरे में 100 खां वधीक हॉस्टल्स आहिनि। त इट मीन्स त इन हॉस्टल जे बिज़नेस खे असां जेको आहे हिकिड़ो असां ब्रांड करे असां खणी आयासीं। अॼु जो नौजवान जेको आहे यूनिवर्सिटी में पढ़े बि थो ऐं गॾो गॾु बिज़नेस बि करे थो। इहा तमामु ई निहायती ख़ुशी वारी ॻाल्हि आहे। बिज़नेस त मुख़्तलिफ़ बिज़नेस आहिनि पर असां हॉस्टल जे बिज़नेस ते था ॻाल्हायूं त मुंहिंजो घणो फोकस जेको आहे उहो हॉस्टल जे बिज़नेस ते ई हूंदो। त जेके असांजा नौजवान जेके इन बिज़नेस में अचनि था त उहे अचनि बि था, उहे बिज़नेस कनि बि था ऐं बिज़नेस करण खां पोइ उन्हनि जो बिज़नेस वरी हॉस्टल जो बिज़नेस उहो डाउन बि थी थो वञे। हाणे उन में छा आहे त उन में हू पंहिंजे पेरेंट्स खे चवनि था बाबा साईं असांखे तव्हां लख ॿ लख ॾियो, असीं पढ़ूं बि था ऐं असां हीअ बिज़नेस बि कंदासीं। त माशाल्लाह काफ़ी नौजवान जेके आहिनि इन बिज़नेस खे स्टडी सां गॾोगॾु उन बिज़नेस खे खणी बि हलनि पिया, पर काफ़ी नौजवान जेके आहिनि उहे डिस्टर्ब बि थी पिया वञनि। त इन करे असांजी जेकी आहे 2015 खां असांजी यूनियन हली रही आहे। त मुख़्तलिफ़ टाइम्स ते असांजी मीटिंग्स थींदी रहंदी हुई। उन में असांजा फज़ुल्ला कोरेजो साहब आहिनि, बाबर महर साहब आहिनि ऐं एडवोकेट इकबाल भट्टी साहब मूंसां गॾु वेठल आहिनि। असां इहा मीटिंग कईसीं त इन्हनि नौजवाननि खे हिन बिज़नेस में असां अहिड़ी एक्टिविटी कयूं ताकी इहे जेके नौजवान आहिनि इहे डिस्टर्ब न थियनि। करोना खां पहिरियों असां हिकिड़ी एक्टिविटी कईसीं, मीटिंग कईसीं। उन में असां सोचियोसीं त नौजवाननि सां मसइला बि थियनि था, परेशानियूं बि थियनि थियूं। किथे किथे मालिक सुठा न आहिनि, किथे किथे पाड़ेवारा सुठा न आहिनि, किथे किथे असांजा शागिर्द सुठा न आहिनि। त छो न हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थिजे ऐं इन्हनि जो हिकु थी करे इन्हनि दोस्तनि जी हेल्प कजे। सो इन प्लेटफॉर्म ते असां गॾु आहियूं। अल्हम्दुलिल्लाह अॼु हिकिड़ो इहो हॉस्टल जो बिज़नेस जेको आहे इहो ब्रांड थी चुको आहे। सर हीउ जेको बिज़नेस हॉस्टल वारो आहे त जेके नवां दोस्त हिन बिज़नेस में अचणु चाहींदा त उनजो थोरो प्रोसेस कीअं आहे, जीअं रजिस्ट्रेशन कीअं कराइनि, अने SOPs वग़ैरह डिज़ाइन कीअं कराइनि ऐं अहिड़ो को मींस के पुलिस जे तरफ़ां या हुकूमत तरफ़ां बि अहिड़ा के रूल्स रेगुलेशन हूंदा जंहिंखे फॉलो करिणो पवंदो आहे। जी हा, बिल्कुलु हीउ तमामु बहितरीनु सुवालु आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी तव्हां इहो सुवालु कयो। त 2014 में या 2015 में मूंखां भुल थिए थी त सिंध गवर्नमेंट हिकिड़ो ऑर्डिनेंस आंदो त हॉस्टल्स प्लस में जेके किराएदार आहिनि ऐं मालिक मकान उन्हनि सां ऐं उन्हनि हिकिड़ो SOPs ठाहियो। उन में उन्हनि चयो भई 24 कलाकनि जे अंदरि को बि स्टूडेंट्स या को बि किराएदार तव्हां वटि अचे थो त तव्हां उन जी असांखे फिल तव्हां असांखे इंफॉर्मेशन ॾींदो। अदरवाइज़ अगरि तव्हां इंफॉर्मेशन न ॾींदो त जेके कुझु उन्हनि में पेनल्टीज़ वग़ैरह आहिनि जेके उहे लॻी सघनि थियूं, कुझु ॾंड ॾोह आहिनि उहे लॻी सघनि था। त 2014 खां वठी हाणे जेके दोस्त अचनि पिया उहो असां जेको आहे असां थाणे ते वेंदा आहियूं, असां उन्हनि जीअं एंट्री कराईंदा आहियूं। जीअं कोई स्टूडेंट्स ईंदो आहे उन में असांजा 2 फॉर्म्स आहिनि। हिकिड़ो असांजो फॉर्म जेको आहे उहो थाणे जे लाइ हूंदो आहे, हिकिड़ो फॉर्म जेको आहे असांजो स्टूडेंट्स लाइ हूंदो आहे। त उन में असां जेके बि स्टूडेंट्स आहिनि, छो त उहो अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया त केतिरो फास्ट दौर आहे, उहो 2 मिंटनि में जेको आहे असांजी जेकी पुलिस आहे अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु वर्क करे पई। उहा उनजी NICs
लॻाईंदा आहिनि कंप्यूटर ते, ॾिसंदा आहिनि त भई हीअ किथे कंहिं एक्टिविटी में इन त न आहे, त उहो स्टूडेंट्स क्लियर थी वेंदो आहे, उन खां पोइ असां उनखे रहाईंदा आहियूं। जी सर अवां जेके स्टूडेंट जेके अचनि पिया उनखे अवां कहिड़ी कहिड़ी फैसिलिटीज़ ॾियो पिया, जंहिंमें फूड हाइजन फूड आहे ऐं पाणी आहे, इंटरनेट आहे ऐं उनखे अलावा ड्राई क्लीनिंग जी सहूलियत आहे, तॾहिं मुकमल पैकेज घणो आहे ऐं उनखां गॾोगॾु जेको स्टडी सर्किल आहे उनखे तव्हां इनहांस कीअं पिया कयो, छोकिरनि जी माना कीअं था प्रोमोट कयो था एजुकेशन तरफ़ माना घणो तवजो ॾियनि, सर्किल स्टडी कनि या तव्हां अहिड़ी का ॿी का एक्टिविटी कराइनि जीअं हुन रुझान वधे तालीम लाइ? सर इन में असां जेको आहे 2000 में असां हिते इंस्टीट्यूट्स लॉन्च कयोसीं ACC जे नाले सां, अमेरिकन लैंग्वेज सेंटर जे नाले सां, कासमाबाद में। जॾहिं मां उते ऑनर बि हुयुसि ऐं एडमिनिस्ट्रेशन ते बि मां हूंदो हुउसि, त शागिर्दनि खां मां सवाल कंदो बाबा तव्हां एॾी देरि सां छो था अचो, त उहो चवंदा साईं असां कुकिंग बि कयूं पिया, कॾहिं असां होटलिंग ते वञूं पिया, त उन्हनि खे लेट थी वेंदी। त उतां खां पोइ मूं इहो सोचियो त इन्हनि स्टूडेंट्स खे असां को अहिड़ो प्लेटफॉर्म आणे ॾियूं जीअं हॉस्टल्स जो सिस्टम असां आणियूं। त हाणे छा आहे त हिकिड़ो शागिर्दु सुबुह जो उथे थो, वञे थो, बग़ैर ब्रेकफास्ट जे हले थो वञे यूनिवर्सिटी, उतां खां जॾहिं वरी अचे थो त वरी डायरेक्ट उहो होटल ते लहे थो, होटल ते लहण खां पोइ उते मानी खाए थो, मानी खाइण खां पोइ उनजो कलाकु ॾेढ उते ज़ाया थिए थो, घर अचे थो, सुम्हे थो, वरी उनखे शाम जो चांहि जी नीड थिए थी, वरी उहो होटल ते वञे थो, उते उहो चांहि पीए थो, अधु कलाकु उनजो उते ज़ाया थिए थो, वरी उहो साॻियो शागिर्दु वरी घर अचे थो, कलाक ॿ गुज़रनि था या किथे कंहिं एक्टिविटी में आहे, वरी उहो राति जी मानी लाइ वञे थो। त इट मीन्स त शागिर्दनि जो सॼो टाइम जेको आहे या त होटलिंग कंदे निकिरी थो वञे या उन्हनि खे जेको आहे पंहिंजी सेल्फ जेको आहे कुकिंग कंदे निकिरी थो वञे। त इन्हनि कुझु इन्हनि ॻाल्हियुनि खे मद्देनज़र रखी करे असां सोचियोसीं त छो न स्टूडेंट्स खे असांजो जेको सिंध जो जेको नौजवान आहे, हीअ असां स्पेशली मां पंहिंजी ऐं इकबाल भट्टी साहिब जी ॻाल्हि कंदुमि त असां जेको हीअ बिज़नेस इंट्रोड्यूस करायोसीं, इन करे न करायोसीं असां हिन में असां सोर्स ऑफ इनकम असांखे अचे, असां हीअ बिज़नेस इन करे इंट्रोड्यूस करायोसीं त जेको असांजो सिंध जो जेको असांजो जेको शागिर्दु आहे, जेको हेतिरा 2010 में बि माशाल्लाह अगरि असां वञूं था त ओतिरी महांगाई, अगरि उन जे हिसाब सां अगरि अॼु बि असां अचूं था त अॼु बि ओतिरी महांगाई आहे। त असां इहा मीटिंग कईसीं त स्टूडेंट्स खे अहिड़ो प्लेटफॉर्म ॾिए जिते उन्हनि खे जनरेटर जी फैसिलिटी बि हुजे, जिथे उन्हनि खे इंटरनेट जी फैसिलिटी बि ॾिनी वञे, जिथे उन्हनि खे मेस जी फैसिलिटी बि ॾिनी वञे। त अल्हम्दुलिल्लाह उन ते इहा असां प्लैनिंग कईसीं ऐं अॼु जेको आहे स्टूडेंट्स जो वधि में वधि जेको आहे टाइम जेको आहे उहो स्टूडेंट्स जेके पढ़ण वारा स्टूडेंट स्पेशली उहो पंहिंजी एजुकेशन खे ॾियनि पिया। ऐं असां गुज़िरियल 2 सालनि खां वठी असां प्लैनिंग्स में आहियूं त असां हर हॉस्टल में असां हिकिड़ो रूम असां जेको आहे उन में असां लाइब्रेरी जो असां सेटअप ठाहियूं। त 2017 खां वठी लाइब्रेरी जो सेटअप आहे हिकु ॿिनि हॉस्टल में, पर असां प्रॉपरली जेको आहे मां हिन वक़्तु असां वटि 24 आवर्स सैटरडे संडे इवन का बि जेकी गवर्नमेंट जेकी का मोकल अनाउंस करे थी, असांजी लाइब्रेरी उन ॾींहुं बि खुलियल हूंदी आहे। 24 कलाकनि वटि जो असां वटि सेटअप आहे, 24 कलाक असां वटि शागिर्दु पढ़ी सघे थो। सर स्टूडेंट लाइ जेका सिक्योरिटी ऐं प्राइवेसी उनखे तव्हां कीअं मैनेज कयो पिया? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, वॾी महिरबानी अदीब साहब, तव्हां सां मौक़ो ॾिनो। सर सिक्योरिटी जे लाइ असांजो जेको आहे गार्ड वग़ैरह रखियल हूंदा आहिनि, चेक ऐं बेलेंस हूंदो आहे हुनजो, जेको आहे माहिरा सां को अहिड़ो मसइलो न थींदो आहे असां वटि। उन प्राइवेसी वग़ैरह को अगरि रूम में शेयरिंग बिन जी आहे, चेन जी आहे, जीअं लैपटॉप आहे, किताब उनखे त उनखे तव्हां मैनेज पर्सनली पाण बि कंदा आहियो या उन तां अलॻि स्टाफ रखियल आहे? न सर बिल्कुलु उन लाइ अलॻि स्टाफ बि रखियल आहे। त उन खां बाद में उनखे असांजूं अलमारियूं बि प्रोवाइड थियल आहिनि। जेके दोस्त हिन बिज़नेस में अचणु चाहिनि था त उनखे छा सम्झो त घटि में घटि केतिरी इन्वेस्टमेंट हुजे जेके अचनि ऐं हिन जा कुझु हिकिड़ा हूंदा आहिनि बेनिफिट्स हूंदा आहिनि न, ऐं ॿिए कंहिं शइ जा थोरा लॉसिस हूंदा आहिनि। त दोस्तनि खे ॿुधायो त जिन वटि पैसो त आहे पर अहिड़ो आइडिया न आहे, अगरि आइडिया आहे त पैसो न आहे, त हीअ शयूं स्टार्ट कीअं कजनि? अच्छा हाँ, इन में जेको आहे मां दोस्तनि खे मशवरो ॾींदुसि त अगरि तव्हां वटि को बि तव्हां बिज़नेस करणु चाहियो था त उन जे लाइ तव्हांखे 1 ईयर जी तव्हांजी प्लैनिंग हुजणु खपे। 1 ईयर जी प्लैनिंग में एटलीस्ट अगरि तव्हां 6 मंथ तव्हां कंहिं बिज़नेस में तव्हां बीह था वञो त तव्हां पोइ 12 महीना बि तव्हां उन में कढी वेंदो। अगरि तव्हां 1 ईयर तव्हां कढी वियो त तव्हांजो बिज़नेस सक्सेस आहे। हाणे 1 ईयर लाइ तव्हां इहो न सोचो त भई असां अॼु हॉस्टल खोली आहे या असां अॼु को बिज़नेस कयो आहे त असांखे हाणे मतिलबु हिकिड़े ई महीने में असांखे जेको आहे उहो प्रॉफिट अचे, ईअं न आहे। तव्हांखे अगरि तव्हां 1 ईयर बि अगरि तव्हां हलो था उन में तव्हांखे नो प्रॉफिट नो लॉस ते वञो था त तव्हां इहो सम्झो त तव्हां कामयाबी ॾे था वञो पिया। अगरि तव्हां हॉस्टल जे बिज़नेस में जेके दोस्त अचणु चाहिनि था त मां उन्हनि खे मशवरो ॾींदुसि त एटलीस्ट घटि में घटि तव्हां वटि 5 लैक्स जी तव्हां वटि इन्वेस्टमेंट हुजे जेकी तव्हांजी हॉस्टल जॾहिं तव्हां स्टार्ट कयो था उन वक़्तु, ऐं उन खां अलावा 5 लैक्स तव्हां वटि बैकअप में हुजनि। छो त 6 मंथ जो तव्हां वटि जॾहिं अगरि तव्हां वटि रेंट हूंदो, अगरि तव्हां सां रेंट तव्हां वटि हूंदो त तव्हां यूटिलिटीज़ बिल वग़ैरह इहे तव्हां 6 मंथ कढी वेंदो त इनशाला तव्हां हिन बिज़नेस में सक्सेस थी वेंदो। बाक़ी अगरि तव्हां सोचो त भई मां ₹1,00,000 एडवांस ॾेई ऐं 50,000 में मां 2-4 रूम्स ठाहिया ऐं मां वेंदुसि, त उहे दोस्त तक़रीबन मां इहो ॾिठो आहे हिननि 10 ईयर्स में
उहे वधि में वधि 6 महीना 7 महीननि खां पोइ उहे दोस्त डिस्टर्ब थी वेंदा आहिनि ऐं वरी हिन बिज़नेस मां निकिरी वेंदा आहिनि ऐं बिज़नेस खे बि ख़राबु कंदा आहिनि। तव्हांजी जेके हॉस्टल जी जेका मार्केटिंग आहे उहा तव्हां मैनेज कीअं कंदा आहियो? मींस के डोर टू डोर मींस के वेंदा आहियो माण्हुनि ॾे, या यूनिवर्सिटी में पॉम्पलेट डिस्ट्रीब्यूट कंदा, या पॉइंट में डिस्ट्रीब्यूट कंदा आहियो, या डिजिटल मार्केट जो तव्हां सहारो वठंदा आहियो, या केबल जो हूंदो आहे, या रेफरेंस टू रेफरेंस मार्केट कंदा आहियो, तव्हां कहिड़ा चैनल हिन खे मींस के प्रमोट कंदा आहियो बिज़नेस लाइ? वॾी महिरबानी सर असां मार्केटिंग जे लाइ त हिकु त मोबाइल मैसेजिस ते कंदा आहियूं, पम्फलेट छपाए करे जेको आहे असां यूनिवर्सिटी में आणायूं पिया, सेंटर ते कोचिंग सेंटर थी विया, मतिलबु जेके बि हिते आहिनि इदारा उन जे ॿाहिरां लॻाराईंदा आहियूं। ठीकु आहे सर, मार्केटिंग मोबाइल ज़रिए मैसेज जे ज़रिए दोस्तनि जे सां ऐं जेके फेसबुक जे पेज ज़रिए असां हिन सां मार्केटिंग कंदा आहियूं। छा था सम्झो त हीउ जेको बिज़नेस आहे डिस्ट्रिक्ट लेवल ते इनखे का पज़ीराई मिली सघे थी? जीअं नंढा शहर आहिनि, जीअं नवाबशाही ॻाल्हि कयूं पिया, सखर आहे, लाड़काणो आहे, शलाकोट आहे, जेकंबाद, असांजा दोस्त हुते जेके अचनि पिया, अगरि उहो बिज़नेस कंदा हिन मां छा अर्निंग थी सघे थी? सर जेको आहे त डिस्ट्रिक्ट लेवल जीअं बि मतिलबु जैसे यूनिवर्सिटी जूं कैंपस वग़ैरह आहिनि, जिते कैंपस वग़ैरह यूनिवर्सिटी जूं संध जूं थी वियूं, खैरपुर शाह जूं थी वियूं, त उते हॉस्टल खोलण बेनिफिट आहे। बाक़ी अदरवाइज़ कराची में ज़बरदस्त आहे बिज़नेस इहो, हैदराबाद ज़बरदस्त आहे, नवाबशाह में ज़बरदस्त हले पियो। ठीकु आहे, बाक़ी जैकाबाद साइड वग़ैरह काड़ी का कैंपस वग़ैरह कोन्हे, उहे दोस्त भले असांजे हैदराबाद अचनि, असां सपोर्ट कंदासीं, इन खे सलाह मशवरा ॾींदासीं बाबा कीअं खोलिजे, कीअं हलाइजे सिस्टम खे। अच्छा सर, हिकिड़ी त थी पाण ॻाल्हि कईसीं परमिशन जी, ॿी ॻाल्हि कयां मां रजिस्ट्रेशन जी, त हॉस्टल जी रजिस्ट्रेशन कंहिं इदारे सां थींदी आहे? जी तमामु निहायती अहम सुवाल आहे। बिल्कुलु रजिस्ट्रेशन थींदी आहे, जेके बि रजिस्टर्ड इदारा आहिनि गवर्नमेंट जा, उन में असांखे रजिस्ट्रेशन कराइणु लाज़मी आहे। लाज़मी आहे। बाक़ी हिकिड़ी नंढड़ी रजिस्ट्रेशन थिए थी, जेकॾहिं तव्हां जंहिं बि बिल्डिंग जे ऑनर सां एग्रीमेंट कयो था, त उहा एग्रीमेंट तव्हां थाणे ते खणी वेंदो, ओरिजिनल बि पाण सां गॾु खणी वेंदो, डुप्लीकेट बि खणी वेंदो। ओरिजिनल जेको हूंदो उन ते तव्हां स्टैम्प कराईंदो, जेके तव्हांजे इलाइक़े में जेकी तव्हांजी नियरली तव्हांजी जेकी पुलिस स्टेशन हूंदी उन ते, ऐं फ़ोटो कापी जेकी आहे उहा तव्हां रिकॉर्ड में तव्हां उन पुलिस स्टेशन ते तव्हां जमा कराईंदो। अच्छा सर, हिकिड़ी त पाण ॻाल्हि कई जेके शागिर्द मींस के स्टडी लाइ अचनि पिया, अच्छा ॿिया अहिड़ा दोस्त आहिनि जेके मुख़्तलिफ़ जॉबूं कनि पिया ऐं कारोबार कनि पिया, पर उहे बैचलर ते पंहिंजी रहाइश कनि पिया हैदराबाद ऐं कराची, उन्हनि लाइ अहिड़ो को पैकेज आहे? जी हा, बिल्कुलु। पहिरें त दोस्त ईंदा हुया जेके जॉब कंदा हुया, उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ थींदी हुई, स्पेशली उहे दोस्त जेके कराची खां हैदराबाद अचणु पसंदि न कंदा हुया। उहो इन करे अचणु न पसंदि कंदा हुया त अगरि असां कराची खां हैदराबाद वञूं था त उते असांखे रिहाइश जी जेकी आहे फैसिलिटी असांखे अवेल नाहे। जॾहिं असां कासमाबाद में, हैदराबाद में, आटोबान में ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि इलाइक़नि में हैदराबाद में जॾहिं हॉस्टल खुलियूं आहिनि, त कराची जी स्पेशली कराची जा जेके जॉब करण वारा जेके दोस्त आहिनि, उन्हनि खे अपॉर्चुनिटी ॾाढी सुठी मिली आहे ऐं उहे असां वटि ईंदा आहिनि, रहंदा आहिनि ऐं पोइ वीकेंड ते उहे पंहिंजे घर वेंदा आहिनि। सर, जेका हॉस्टल यूनियन आहे उन सां हॉस्टलर खे हिकिड़ो फ़ाइदो आहे, जेको इदारो हलाए पियो, ऐं उन सां गॾु उन जी का फीस वग़ैरह बि आहे, को माण्हू रजिस्टर्ड थिए थो कोई इदारो अचे? ॾाढो सुठो अदीब साहिबु तव्हां इहो सुवालु कयो। फिलफोर त असां वटि का उन जी यूनियन जी का फीस न आहे, असां फीस न पिया वठूं। बाक़ी जेको यूनियन आहे, हींअर जीअं मिसाल करोना वायरस अची वियो त एज़ अ प्रेसिडेंट मां सभिनी दोस्तनि खे हिकिड़ी अनाउंसमेंट कई। असांजो हिन वक़्तु असांजो मुंहिंजे ख़्याल में 6 हॉस्टल्स असांजी बंदि थी चुकियूं आहिनि, त उहे दोस्त ॾाढा डिस्टर्ब हुया। त मां उन में अनाउंसमेंट कई सभिनी दोस्तनि खे त मुंहिंजो तव्हां परेशान न थियो, तव्हां गवर्नमेंट ॾे न ॾिसो, असां पाण ई हिक ॿिए खे फ़ंड कंदासीं। उन में असांजो फ़ंड कीअं ईअं कंदासीं त जेके बि हॉस्टल करोना जी वबा जॾहिं ख़तमु थी थिए, त असां जेके सीनियर्स आहियूं, जेके असां बीठल हूंदासीं, असां सभु जेके आहियूं 10,000 जी डोनेशन कंदासीं। मिसाल जे तौर ते अगरि असां 20 हॉस्टल्स 80 हॉस्टल्स 70-80 हॉस्टल्स इन टाइम आहिनि, अगरि असां उन्हनि मां असां 30 हॉस्टल्स बि अगरि असांजो रहनि थियूं, छो त ॾिसो था अमरीका, चाइना, रूस, इटली, फ्रांस, दुनिया जो वॾे में वॾा जेके मुल्क आहिनि उहे डिस्टर्ब आहिनि। त इन करे असां इहो सोचियोसीं असां कंहिं बि इदारे ॾे न ॾिसूं, असां पाण ई हिकिड़ो इदारो आहियूं, असां पाण खे पाण फंड कंदासीं। इवन अगरि असांजूं 30 हॉस्टल्स बि अगरि असांजी मौजूदु रहनि थियूं, त हर ऑनर जेको आहे उहो 10,000 ॾींदो। अगरि जॾहिं उहो 10,000 ॾींदो त मतिलबु असां वटि 3 lakhs गॾु थी वेंदा। 3 lakhs गॾु थियण खां पोइ जेके दोस्त असांजा हिन टाइम हॉस्टल बंदि करे चुका हूंदा उन वक़्तु, उन्हनि खे असां उन्हनि 3 lakhs मां जेको आहे असां उन्हनि खे नंबरिंग कंदासीं। जंहिं दोस्त जो पहिरें नंबर ईंदो उन खे असां वरी वापसि पंहिंजे प्लेटफॉर्म ते खणी ईंदासीं। इहो जेको असांजो तरीक़ेकार हूंदो, इहो असां 12 महीना ताईं असां हलाईंदासीं। जेके शागिर्द तमामु घणा होशियार आहिनि पर नीडी आहिनि, ग़रीब आहिनि, उन्हनि लाइ काड़ी स्कॉलरशिप तव्हां ऑफर कयो पिया, या यूनियन तरफ़ां अहिड़ो का तव्हां पैगाम ॾियणु चाहियो पिया त जेके यूनियन वारा सभु गॾिजी नीडी स्टूडेंट खे अहिड़ी का ऑफर तव्हां कयो?
स्कॉलरशिप? जी तमामु बहितरीनु सवाल आहे सर। असांजी स्कॉलरशिप प्रोग्राम बि आहे। जेके स्टूडेंट्स होशियारु हुजनि या जेके स्टूडेंट्स ग़रीब हुजनि उन्हनि जे लाइ बिल्कुलु असां उन्हनि खे स्कॉलरशिप ॾियूं पिया। असां निहायती तमामु शुक्रगुज़ार आहियूं अमर अली जोयो साहब जा। अगरि के अहिड़ा स्टूडेंट ईंदा आहिनि त असां जोयो साहब खे ॾींदा आहियूं। असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं MK फाउंडेशन जा अहमद अली दल साहब जा। अगरि के अहिड़ा स्टूडेंट ईंदा आहिनि त असां उन्हनि सां ताउन कंदा आहियूं। असां निहायती शुक्रगुज़ार आहियूं कॉमेक्स अकेडमी जा, जेकी सिंध जी वॾे में वॾी अकेडमी आहे, जेकी स्पेशली CSS जे स्टूडेंट्स ते कमु करे पई। सोडर साहब जा बि जेके उनजा ऑनर आहिनि उन्हनि ॾे बि असां स्टूडेंट्स मोकिलींदा आहियूं। ऐं उहे सभु जेतिरा बि हिन वक़्तु कासमाबाद में इदारा आहिनि जेके एजुकेशन ते कमु कनि पिया, उन्हनि जो ताउन असां सां आहे ऐं असांजो ताउन उन्हनि सां आहे ऐं बिल्कुलु असां उन्हनि खे सपोर्ट कंदा आहियूं। ॿिनि शयुनि में लफ़्ज़नि में या ॿिनि लाइन में डिस्क्राइब कजो त नौजवाननि खे बिज़नेस ॾे अचणु घुरिजे या अञा उहा साॻी रिवायत में का पाए घर का पाए सरकारी नौकिरी वठणु? जी हाँ, तमामु बहितरीनु सुवालु आहे। नौजवाननि खे बिज़नेस में अचणु खपे। ईअं अचणु खपे अगरि मुंहिंजो हिन वक़्तु अगरि मां VCR जो मुंहिंजो शॉप आहे या मुंहिंजो रेडियो जो शॉप आहे या मुंहिंजो TV जो शॉप आहे त इहे बिज़नेस हिन वक़्तु ख़तमु थी चुका आहिनि। ठीकु आहे न। अगरि मां TV जो शॉप खोले वेठो हूंदुसि त मूं वटि TV जा कस्टमर न ईंदा। अगरि मां VCR जो शॉप खोले वेठो हूंदुसि, इवन अगरि मां कैसेट जो शॉप खोले वेठो हूंदुसि त मूं वटि कैसेट जा मूं वटि ग्राहक न ईंदा। तव्हां YouTube ते वञो, तव्हां उते सर्च कयो, तव्हां उते पंहिंजी प्लैनिंग ॾिसो। YouTube जेको आहे उहो 20 इयर्स जी प्लैनिंग कंदो आहे बिज़नेस ते। त 20 इयर्स खां पोइ कहिड़ा बिज़नेस अचण वारा आहिनि त तव्हां उन ते वञो, उन ते तव्हां ॾिसो, उन ते तव्हां सर्च आउट कयो त YouTube तव्हांखे गाइड कंदो। सभ खां बहितरीनु गाइड तव्हांखे YouTube कंदो ऐं उन ते ई तमामु बहितरीनु बिज़नेस पियल आहिनि। ऐं ॿियो इहो त जेना तव्हांजो रुझान हुजे जंहिं बिज़नेस ॾे तव्हां उन ॾे वञो। जेना तव्हांजो रुझान न हुजे, ईअं न ॾिसो त पासे में अगरि का हॉस्टल खुली आहे या हले थी, ॾाढो हले थी, त हाणे मां वञी हॉस्टल खोलियां, या पासे में अगरि अची कंहिं खीर जी डेयरी खुली आहे त असां वटि ईअं 2 टे डेयरियूं आहिनि। हिते असांजे हेठि 2 डेयरियूं आहिनि, हिकिड़ी खुली त उन जे पासे में ॿिए बची खोले छॾी। ईअं न कयो। तव्हांजी जेकी एबिलिटी आहे, तव्हां पंहिंजी एबिलिटी खे ते अॻियां अचो ऐं पंहिंजा जेके तव्हांजा आइडियाज़ आहिनि तव्हां उहे खणी अचो। ऐं स्पेशली मां तव्हांखे सर हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदुसि त मां इहो ॾिठो आहे त 2000 खां वठी मां स्टूडेंट सां गॾु वर्किंग कयां पियो। उन टाइम में मां पाण बि जेको आहे 10 मैट्रिक में हुयसि। त लाड़काणे जा जेके स्टूडेंट्स आहिनि अल्हम्दुलिल्लाह मूं इहो ॾिठो आहे त पूरे सिंध में जेको आहे होशियार में होशियारु जेको स्टूडेंट्स आहे उहो लाड़काणे जो आहे। ऐं उहो स्टूडेंट लाड़काणे होशियारु छो आहे, उनजी वजह छा आहे, उहो इन करे आहे त उते शाहनवाज़ लाइब्रेरी आहे ऐं उन शाहनवाज़ लाइब्रेरी जो तमामु बहितरीनु तरीक़े सां उहो कमु करे पई, वर्किंग करे पई। इन करे लाड़काणे जो शागिर्दु तमामु तेज़ी सां अॻियां अचे पियो ऐं उहो होशियारु बि आहे। सर उन खां पोइ तव्हां पुछंदो त जेके प्राइवेट लाइब्रेरियूं आहिनि या डिजिटल में जेका लाइब्रेरी आहे उन को रुझान हैदराबाद जे अंदरि आहे, तव्हां अहिड़ी का शइ सजेस्ट कंदो नौजवाननि खे जेका मीन्स के डिजिटल ते या रूबरू वञी करे स्टडी कनि, जेके सभु सहूलियतूं उनखे मौजूदु मिलनि हुते? जी हा, बिल्कुलु। लाइब्रेरी जो बि ईअं ई सुवालु आहे। जीअं 2010 में जॾहिं असां हॉस्टल जो बिज़नेस इंट्रोड्यूस करायोसीं पिए त काफ़ी असां ते तनक़ीद थी। 2017 में जॾहिं असां सिंध में लाइब्रेरी खोलण जी जॾहिं प्लैनिंग कईसीं त काफ़ी दोस्तनि ॾे वियासीं, सीनियर्स ॾे वियासीं, उन्हनि ॾे वियासीं, उन्हनि खां मशवरा वरितासीं। सभिनीनि इहो चयो त बाबा मोबाइल जो दौरु आहे, लैपटॉप जो दौरु आहे, तव्हां छा चरिया त न थिया, अॼुकल्ह किताब केरु थो पढ़े, तव्हां लाइब्रेरी खोलींदो तव्हां फेल थी वेंदो। 2017 में जॾहिं असां लाइब्रेरी जो स्टार्ट वरितोसीं दी सिंध लाइब्रेरी जे नाले सां, त अल्हम्दुलिल्लाह असांखे एतिरी रिज़ल्ट मिली जो असांखे लाइब्रेरी 24 आवर्स ओपन करणी पइजी वई। 24 कलाकनि असां लाइब्रेरी असांजी ओपन आहे। सैटरडे संडे ते बि ओपन आहे। इवन ईद जे ॾींहुं बि असांजी लाइब्रेरी असांजी ओपन हुई ऐं स्टूडेंट्स आया पिए, उहे पढ़िया पिए। ऐं हीअ लाइब्रेरी जेकी आहे हिन वक़्तु जेको आहे जॾहिं असां स्टार्ट कईसीं त अल्हम्दुलिल्लाह 5 खां 6 लाइब्रेरियूं हिन वक़्तु जेको आहे कासमाबाद में लाइब्रेरियूं जेके आहिनि उहे स्टार्ट कमु कनि पियूं। ऐं जीअं त हींअर रिसेंटली हिकिड़ी कोरोना वायरस खां पहिरें लाइब्रेरी हिकिड़ी खुली आहे जंहिंजो मुंहिंजे ख़्याल में हैदराबाद यूथ लाइब्रेरी या ईअं को उनजो नालो आहे। सो उन्हनि बि तमामु सुठी इन्वेस्टमेंट कई आहे। उन्हनि खे बि मां उन्हनि खे सलाम पेश कयां थो त इन कम में उहे अॻिते आया आहिनि। ऐं मुंहिंजो दोस्त आहे UK में, उन ॿुधायो त यार असां वटि जेको आहे हर 10 मिनट्स ते लाइब्रेरी आहे। मूं हुनखे ॿुधायो त यार असां वटि हर 1 मिनट जे वक़्त ते असां वटि होटल आहे। जेसि ताईं असां वटि इहो होटल सिस्टम ख़तमु न थींदो ऐं लाइब्रेरी सिस्टम न वधंदो तेसि ताईं असांजो पाकिस्तान जो शागिर्दु अॻियां न वधी सघंदो।